2014 खां शायरी जे सफ़र में पेर पाईंदड़ असांजो प्यारो भाउ हाफ़िज़ मोहम्मद नवाज़ महर अल मारूफ़ नवाज़ण साईं, जंहिं इस्लामी शायरी ऐं उन खां अलावा ॿियनि सनफ़ुनि ते बि बहितरीन तरीक़े सां तब आज़माई कई आहे। जन मां कुझु ॿोल अव्हां जे साम्हूं पेश कजनि था। वसे बादशाही मुंहिंजे दिलरुबा जी, अॼु बे हुकूमत मिठे मुस्तफ़ा जी, ऐं ख़ाली न को वेंदो आहे दरबार हबीब जी मां, गंज हासिल थींदो आहे दरबार हबीब जी मां। ऐं उन खां अलावा मुआशिरे में हलंदड़ हालात मुतअलिक़ हक़ीक़त ते लिखियल कुझु शेर, जिन मां कुझु हवाले तौर पेश कजनि था। ॾुखनि में जो ॾिनई आथत सहारो को नथो ॾिसिजे, ग़मनि में बाह ॿेली थिए सो प्यारो को नथो ॾिसिजे। जहिड़नि काफ़ी ॿोलियुनि जो सिरजणहार नवाज़ण साईं असां सां मौजूदु आहे, जंहिंसां कुझु कचहरी ऐं कुझु सवालात पिणु पुछूं था। हलूं था नवाज़ण साईं जी तरफ़। अस्सलाम वालेकुम। NC क्रिएशन यूट्यूब चैनल सां आहियां नज़ाकत अली चन्नो। अॼु असां सां असांजो भाउ, असांजो दोस्त, शाइर ऐं सना ख़ान मोहम्मद नवाज़ महर उर्फ़ नवाज़ण साईं मौजूदु आहिनि, जंहिंखां कुझु सवालात पुछंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं कहिड़ा हाल आहिनि? तबियत सही आहे? ॿियो ख़ैर? साईं अल्हम्दुलिल्लाह। साईं अव्हां खां कुझु सवालात पुछंदासीं। साईं पहिरियों सवाल इहो आहे त तव्हां शाइरी कंहिं खां मुतासिर थी सघी? जी साईं, असांजी सिंध जो सरमोड़ शाइर ऐं मशहूर शाइर हज़रत हाजी गुलाम अली नायसर ऐं उस्ताद अब्दुर्रहीम अज़मी मुतासिर थी शाइरी जो सफ़र में। अच्छा साईं, ॿियो सवाल इहो आहे त नात पढ़ण जी शुरूआत कॾहिं कई? जी साईं, नात तक़रीबन 2008 खां वठी शुरूआत कई आहे पढ़ण जी। मदरसा सिबगतुल इस्लाम मोटकी में पढ़ंदा हुआसीं। उस्ताद साईं कारी मोहम्मद असांजा उस्ताद आहिनि। बसुमती ने वारा मात तुझो आया, बसुमती ने वारा मात तुझो आया, बसुमती ने वारा मात तुझो आया, जो करम सरकार। आख़िर में हिकु अर्ज़ु आहे त असांजे ॾिसंदड़नि खे तव्हां पंहिंजी आवाज़ ऐं कुझु तव्हां पंहिंजी शाइरी मां कुझु ॿुधायो बोल। कहे अमीरन या वजीरन जो कता करना या, बसमती ने वारा साईं मात तो जो आया, बसमती ने वारा साईं मात तो जो आया। मुझिया गरड़न गुनहगारन के तू जो आसरो, मुझिया गरड़न गुनहगारन के तू जो आसरो। कुर्बवा तो जो मिलो बी चीज केड़ी चाया, बसमती ने वारा साईं मात तुझो आया, हाँ बसमती ने वारा साईं मात तुझो आया। माशाअल्लाह। नाज़रीन, इहो असां सां असांजो शाइर ऐं सना ख़ान मोहम्मद नवाज़ महर उर्फ़ नवाज़ण साईं, जंहिंजी तव्हां कचहरी ॿुधी। उमेद आहे त हीउ इंटरव्यू तव्हांखे ॾाढो पसंदि आयो हूंदो। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। यूट्यूब चैनल आहे NC क्रिएशन। नज़ाकत चन्ना खे ॾींदा इजाज़त।